अस्सलाम वालेकुम साथियों, आया नसरुल्लाह गरानी एकड़े एजेंट के पकड़ियो है पासपोर्ट ऑफिस जो समय मानू दाही आयन। अचो इन मानुन का हालवाल वठूं था, हालवाल वठूं था। इन जो छा चवण है, छा इन सा जुल्म थे तो पियो। सभियो दा छा छा चवण है, छो ऑफिस आया वे कागज सब आहिन। असा के चे तो असा जो नंबर हो छो, असा के 19 नंबर ते जे पोइना लाइन पोइना कयो जेका पैसा नारा हारू अंदर कंदा वजन, बाकी जन के बाहर कंदा वजन। असा साहब दे असा खणी असा के चे तो वठी जो नादरा तो नादरा जा जेका हन उहे वठी जो सर्टिफिकेट कढराए चो। अरे बाबा शनादी कार्ड पीऊ जो आ, मां जो आ, उन्हीं गुपो पंहिंजो आ, उन्हीं गुपो पंजे को वठी 12 ताईं दवा इलाज करण नडी जान 12 ताईं जो तो के सर्टिफिकेट मिलियल है। बियो त छा कयो, यूसी जो भी सर्टिफिकेट तो के मिलियल आ। यार असा जुल्म चे भला 12 था मिल वनी, 12 वाला केड़ो कैसा मिलू वनी। ता एजेंटन जा नाला अगर जो ता वीडियो रिकॉर्ड कयो बैठा वे केड़ा नाला होया सिक्योरिटी सा मिलो वनी। हशमत जो तो ओपनली लाइव में चवा तो जो मालिश करे चरियो आ, जिंदगी भर वो कोन इंदो ता जे सामून जी छा कया भला बियो मां ऑफिसर हाने पासपोर्ट ऑफिस इंचार्ज फारूक सियाल साहब उनसा भी हली मिलू था। सियाल साहब तहां के मोकले दो। अल्लाहु अकबर। तहां जो छा चवण आया था? असां इहो चवण आहे, असां जमा कराइण जे लाइ वियासीं, उन्हनि चयो त तव्हांजो फोटो जेको आहे एनआरसी जो मैच नथो थिए। असां जीअं ॿाहिरि निकितासीं, एजेंट असांखे पाण खां वक़्तु जेके वाणियो बीठो हुयो, चए मौलवी साहब मां तव्हांजो कमु कयां तो 1500 रुपया ॾियो। मां चयो ठीकु आहे, तोखे ॾींदाऊं, असांजो कमु थिए। चए बतरसा तो पैसा वठी वियो आहे, कागज़ बि वठी वियो आहे, असांजो कमु अञा न थियो आहे। केर बुधाए पियो सिक्योरिटी गार्ड है पटे वारो पटियालो सही पटियालो जने में मिलदा ना वजन 1200 साची मिलियो माके जे तो 12000 रुपए पासपोर्ट तो पोठाल मारू पटियालो खड़ो अदिनो मैंने गुबा उनी सामने करे मिलो हुओ तो सारो काम करे छड़ दो ताके करे भेरियो सर 1 महीनो अग में असा पासपोर्ट 3 ठाराया हन, 2 नंडड़ियों हन और 1 माई आ वडी, उनी जा 12000 रुपया वरता तई। हाने इनी हशमत डॉक्यूमेंट हशमत के अंदर अंदर हशमत भी उन जो एजेंट ता के पान सियाल साहब मोकले दो। सियाल साहब पटियालो जे पे बारू हमरा हाने मारू पटे वारो भी एजेंट हशमत भी एजेंट सिक्योरिटी गार्ड भी एजेंट एकड़ो पासे में बैठो उन जो नालो वाले चाहे वो 500 रुपया वरतो आ जो को वो नंबर ते मानू मोकली दो। चलो अचो मुसा गड अचो इनन का कुछ सवाल कयो पान। पटे वारो भजियो कोई कहीं जो नुकसान न करे, खामोशी से अचो। साईं रस्तो ॾिजो थोड़ो जेका तहां सां ज्यादती हले थी तिने नादरा इंचार्ज का पुछे। सियाल साहब मैं कम इन हाजिर मैं कम इन सर पैसा घुरेंदा हिंदा जवाब जी सद कर सिक्योरिटी गार्ड के सद कर पुलिस के सद कर ना इनके छो बंद क्या छो मां ना एकड़ो मिनट तो का गलत सवाल कयो आ चावा तो का गलत सवाल कयो आ हशमत असांगो हां पुलिस के गुरा सिक्योरिटी के गुरा मां तो वेहा तो भला को सवाल तो कयो हाथ पर कजा ना थोड़ो थदोरा हां थदोरा थदोरा तू थदोरा ये सब तो ज्यादा ही है, ये सब तो दाही है, ये सब तो दाही है ना। सईद अहमद अब्बासी जो तो सपोर्ट आ डिप्टी डायरेक्टर सिंध सईद अब्बासी जी सपोर्ट ना मां तो लफ्ज कढियो आ छा बा के साथ कने ना कोई तुझे छा कंदो मुजो सवालन जे जवाब दे, इनन जे सवालन जे जवाब दे, इनन जे सवालन जे जवाब दे। अदा छोड़ अब एक बार छोड़ दे छोड़ ये मिलन सिक्योरिटी आ पहले 500 रुपया और दो शुरुआत में यो ए मनपुर का चलो जिम्मेवार है या सही तो फाइल दे तो या गाल के है चाहे तो तू बंदूक खाना था तू के बंदूक खाने बेटा फारूक साहब बंदूक खान फारूक साहब असांगो हशमत 1500 रुपया वठी अल्लाह अकबर माने पैसा वठण वारो साईं आ। अल्लाह अकबर साहब छो वठो था अबा कोई नहीं दो मां आयो आ कोई नहीं दो कोई न कर दो मुके कोई न कर दो
कोई नहीं दो मां बीठो कोई कंहिंखे ॿाहिरि न कढंदो आहे न तो कोई झेड़ो नथो करे मां सिर्फ़ सवाल तव्हां खां कयां थो अदा ब्लड प्रेशर लो रख ब्लड प्रेशर लो रख ब्लड प्रेशर लो रख मां त विया तकड़ न कर हाँ तकड़ न कर शिकायती सर सर शिकायती सर शिकायती सर शिकायती सर ही शिकायती हे तुझे खिलाफ दाई हे तुझे खिलाफ दाई सर ॿुधो 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 न बंदि कया सवाल जा जवाब त ॾियनि पासपोर्ट इंचार्ज फारूक साहब कोई भी मौक़िफ़ न करे ही सब दाई तस ही सब कुछ तां जे सामू आए पासपोर्ट ऑफिस विप्रो मां देलो गडानी साहब जिंदाबाद गडानी साहब मां तां जो नौकर तां सभनी भाइरन जो नौकर कोई भी सवाल जो जवाब कोन तो दे लाइव हाने अकेले भी तो केड़े सवालन जा जवाब दे तो दा हां जा अल्लाह तां सभनी खुश रखे मुके पे दोन में याद रखजो ही फारूक साहब आइन जद दाई हैं जी बंद कया सलाम मां नौकर मां भाइरन जो नौकर अल्लाह खुश रखे वडी मेहरबानी